नयों देरो खां इरातो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नओं देरो शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट एम्प्लॉइज़ यूनियन जे सॾ ते नओं देरो म्यूनिसिपल मुलाज़िमनि जो प्रेस आरो एहतजाज। मरकज़ी सदर हाफ़िज़ मुश्ताक अहमद कोरे जोशी, राज सुमरो, मंसूर खोखर, शबीर चन्नो, अता हुसैन, जावेद बुढ़ो, आमिर पहोड़ ऐं ॿिया एहतजाज में शामिल। सिंध हुकूमत पघारूं वधाइण जो ऐलान त करे थी, पर काउंसलनि जे OZT जो शेयर वधाए नथो ॾिनो वञे, जंहिं करे मुलाज़िमनि खे वधियल पघार नथी ॾिनी वञे। हाफ़िज़ मुश्ताक लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि जो पघारूं ट्रेज़री मार्फत ऑनलाइन ॾिनियूं वञनि त पोइ मुलाज़िमनि सां थींदड़ ज़ुल्म बंदि थींदा। हाफ़िज़ मुश्ताक कोरे जो असांजे केतिरे वक़्त खां पघारूं ट्रेज़री मार्फत ॾियण लाइ तहरीक हलंदड़ आहे। हाफ़िज़ मुश्ताक कोरे जो हुकूमत असां सां वाइदा कया जेके हिन वक़्त ताईं वफ़ा न थी सघिया आहिनि ऐं जेसि ताईं मुतालबा मंज़ूर न कया वेंदा तेसि ताईं तहरीक जारी रहंदी। हाफ़िज़ मुश्ताक कोरे जो 12% पघार ऐं पेंशन वधाई वई आहे, पर काउंसलनि खे OZT वधाए न ॾिनी वई आहे। हाफ़िज़ मुश्ताक कोरे जो पब्लिक अकाउंट कमेटी जे चेयरमैन निसार खोड़ो मकानी खाते जे मुलाज़िमनि जी ऑडिट करे रहियो आहे ऐं ॾिसी रहियो आहे त मुलाज़िमनि सां कहिड़ा ज़ुल्म थी रहिया आहिनि। ब्यूरोक्रेसी लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि खे रुलाइण थी चाहे। वज़ीर आला सिंध केतिरा भेरा RD ॾेई चुको आहे, पर उन ते अमल नथो कयो वञे। ताज़ो PSC चेयरमैन लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि जो पघारूं ट्रेज़री मार्फत ॾियण जो हुकुम कयो आहे, पर उन ते बि अमल न कयो वियो आहे। हाफ़िज़ मुश्ताक कोरे जो OZT जो शेयर वधायल पघारुनि जे हिसाब सां ॾिनो वञे ऐं समूरा मुतालबा तस्लीम करे मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तम कई वञे। मुतालबो